नाज़रीन हिते ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। सराड़ी जे ॻोठ मोहम्मद वारिस बिरोही जो रहवासी हरचंद बील गुम थी वियो आहे। वारसनि तरफ़ां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। वारसनि जो चवण आहे त ॻोल्हा करण बावजूदि नौजवान जो ॾस पतो न पइजी सघियो आहे। DC ऐं SSP सां गॾु नोटिस वठनि। सराड़ी जे ॻोठ मोहम्मद वारिस बिरोही जो रहवासी हरचंद बील गुम थी वियो आहे। वारसनि तरफ़ां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। वारसनि जो चवण हो त ॻोल्हा करण बावजूदि नौजवान जो पतो न पइजी सघियो आहे। DC ऐं SSP सां गॾु नोटिस वठनि। सराड़ी जे ॻोठ मोहम्मद वारिस बिरोही जो रहवासी हरचंद बील गुम थी वियो आहे। वारसनि तरफ़ां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। वारसनि जो चवण हो त ॻोल्हा करण बावजूदि नौजवान जो ॾस पतो न पइजी सघियो आहे। DC ऐं SSP सां गॾु नोटिस वठनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सराड़ी जे ॻोठ मोहम्मद वारिस बिरोही जो रहवासी हरचंद बील गुम थी वियो आहे। वारसनि तरफ़ां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। वारसनि जो चवण हो त ॻोल्हा करण खां पोइ बि नौजवान जो ॾस पतो न पइजी सघियो आहे। DC ऐं SSP सां गॾु नोटिस वठनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सराड़ी जे ॻोठ मोहम्मद वारिस बिरोही जो रहवासी हरचंद बील गुम थी वियो आहे। वारसनि तरफ़ां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। इन हवाले सां अपडेट मालूम कंदासीं। फिदा हुसैन ज़रदारी असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे। जी आगाह कजो फिदा हुसैन हवाले सां। ॿुधाईंदा हलूं त सराड़ी लॻ गुपचाणी यूसीज में हरचंद भील जो नौजवान पुट भीमू भील मुबीना तौर 10 ॾींहं खां गुम आहे। पोरियत हरचंद भील गुपचाणी प्रेस क्लब ते पहुची रोईंदे धाईंदे चयो त संदसि नौजवान पुट भीमू भील 10 ॾींहंनि खां सांगर ज़िले जे लचको मोरी स्टॉप ते भेण सां मिलण लाइ वियो। तंहिंखां पोइ अञा ताईं वापसि न आहे मोटियो। पोरियत हरचंद धाईंदे चयो त घणी ॻोल्हा बावजूदि संदसि ॾस पतो न आहे पइजी सघियो। हिन अख़्तियारनि खां मुतालबो कयो त पुट जी ॻोल्हा में मदद कई वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी फिदा अली ज़रदारी तफ़सील ॾिना।